वज़ीर आज़म चयो आहे त पाणी जो सॼे मुल्क में मसइलो आहे। समूरनि सूबनि खे हिसे खां घटि पाणी मिली रहियो आहे। टेलीमीटर सही कम न पियो करे, इहो बि मसइलो आहे। पाणी जे विच मुनसिफ़ाणे तरीक़े सां करे समूरनि सूबनि खे पाणी मुहैया कयो वञे। वज़ीर आज़म अवाम सां टेलीफोन ते सिधी रीत ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त सिंध असेंबली में मेंबरनि जे पाणी बाबति कयल तक़रीर ॿुधी पीपी जे हिकु एमपीए चयो त कमज़ोर हारी जो पाणी बासर पिया खणनि। आबादगारनि जो पाणी चोरी थींदो आहे, इहो मामिलो बि ॾिसणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सिंध में पाणी जे विर्छ सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर असां सिंध में पाणी जे मुनसिफ़ाणी विर्छ में मदद करण लाइ तयारु आहियूं। हुन चयो त ईंदड़ 10 वरनि में 10 डैम ठाहींदासीं। डैम पहिरीं ठहणु घुरिजनि हा, जेके कम गुज़िरियल 50 वरनि में कंहिं न कया, उहे असां करियूं पिया। वज़ीर आज़म चयो त अपोज़िशन एनआरओ लाइ हुकूमत खे राइण जी धमकी ॾिनी। इदारनि खे चयो त चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो। एनआरओ लाइ मुल्की इदारनि बाबति बि ग़लति ॿोली ॻाल्हाई वई। असां कंहिंखे बि एनआरओ न ॾींदासीं। बादशाह जमहूरियत खां हाराए चुकी आहे। पीडीएम कुझु नथी बिगाड़े सघे।